अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, सॼे सिंध में मलेरिया ऐं डेंगी जी जेका वबा आहे उहा बेकाबू बणियल आहे। हालत इहा आहे त मलेरिया ऐं डेंगी जी रोकथाम लाइ करोड़नि रुपया ख़र्च थियण बावजूदु हीअ जेका वबा आहे हीअ रुकजण जो नालो न पई वठे। हालत इहा आहे त सरकारी अस्पतालूं त पंहिंजी जाइ ते, प्राइवेट अस्पतालूं अवाम सां, माण्हुनि सां, मरीज़नि सां सथियल आहिनि। हालत इहा आहे त सरकारी अस्पतालनि में सहूलियतूं घटि हुजण सबबि जेके ग़रीब बेपहुच माण्हू आहिनि उहे मजबूर आहिनि जेको आहे त प्राइवेट अस्पतालनि अंदरि पंहिंजो इलाजु कराइण ते मजबूर आहिनि। मलेरिया रोकथाम जो जेको इदारो आहे उनजे सरबराह सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई त उहे अचनि, उहे पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि। हालत इहा आहे त हू मौक़िफ़ ॾियण लाइ बेतयार न आहिनि। ही सभु जेके माण्हू सरकारी अस्पतालनि में सहूलियतूं न हुजण जी जेके दांह कजे उहो सिहत खाते जो सेक्रेटरी आहे। हालत इहा आहे त सिहत खाते जे सेक्रेटरी ताईं आम माण्हू जी जेका पहुच आहे उहा मुमकिन न आहे। उनजे ऑफिस ॿाहिरियां गार्ड बीठल आहिनि। वॾी तादाद में ॿुधायो वञे थो त अक्सर वक़्तनि ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां उन्हनि जा सरकारी मुलाज़िम तोड़े ॿियनि मामलनि लाइ जेके माण्हू अचनि था, दांह करणु अचनि था, उन्हनि जी रसाई सेक्रेटरी ताईं बि मुमकिन न आहे। अॼु सॼे सिंध में मलेरिया ऐं डेंगी जी छा सूरत हाल आहे, सरकार छा पई करे, शहरनि अंदरि कहिड़ी सूरत हाल आहे, इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे पवन कुमार आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि कराची जा। उन सां गॾु असगर खाणोटी साहिब आहिनि, हैदराबाद जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि सां गॾु वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे डॉक्टर इरफान सिद्दीकी साहिब आहिनि, इंचार्ज आहिनि जना अस्पताल जी एमरजेंसी सेक्शन जा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। कुझु देरि में असांखे डॉक्टर ख़ालिद बुखारी साहिब जेके MS आहिनि सिविल अस्पताल कराची जा उहे जॉइन कंदा। हनीफ़ सुहाग साहिब आहिनि, लाड़काणो जा रिपोर्टर आहिनि, उहे बि असांखे जॉइन कंदा। पवन, तव्हां खां शुरूआति कंदुसि। सिहत जे हवाले सां सिंध हुकूमत जूं दवाऊं पंहिंजी जाइ ते, पर डेंगी मलेरिया सॼे सिंध में इहे रिपोर्ट्स अचनि पियूं त हू बेकाबू आहे। कराची जी अगरि पाण ॻाल्हि कयूं त छा सूरत हाल आहे? सरकारी अस्पतालूं हुजनि, उन सां गॾु प्राइवेट अस्पताल हुजनि, छा सूरत हाल आहे? महिरबानी सुभान साहब। मजमूई तौर ते पाण बजट जी ॻाल्हि कंदासीं। 22 अरब रुपयनि खां वधीक जेका बजट आहे उहा डेंगी ऐं मलेरिया जे प्रोग्राम लाइ रखी वेंदी आहे हर साल। पर हिन साल बि जेका 22 अरब जेका बजट आहे उहा रखी वई आहे। मजमूई तौर ते ॾिठो वञे त बरसाति खां पोइ जेको सॼी सिंध में मलेरिया ऐं डेंगी जे केसनि तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। रोज़ानो जे बुनियाद ते केतिरा ई मरीज़ मुख़्तलिफ़ अस्पतालूं आहिनि, जहिड़ी रीति तव्हां पाण ज़िक्र कयो आहे। निजी अस्पतालूं उन्हनि में बि मरीज़नि जो वॾो अंगु रोज़ानो पहुचे थो। पर सिहत खाते तरफ़ां तव्हांखे ॿुधायां त जेके असुलु अंग अखर आहिनि उहे लिकाया वेंदा आहिनि। हाणे तव्हां हिकिड़ो तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾियां, जेका हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, ख़ाली डिस्ट्रिक्ट ईस्ट खे तव्हां वठंदो कराची जे, उन्हनि में सिर्फ़ु 2 डेंगी जा केस ॾेखारिया विया आहिनि। तव्हां ॿुधायो कराची जे मुख़्तलिफ़ जेके अस्पतालूं आहिनि, ख़ासि करे पाण जना अस्पताल खणंदासीं ऐं सिविल अस्पताल ॾिसंदासीं, उन्हनि में बि जेकॾहिं जाइज़ो वठंदासीं मजमूई तौर ते डेंगी ऐं मलेरिया जा जेके रोज़ानो मरीज़ आहिनि उन्हनि जो अंगु 50-60 हूंदो आहे। अहिड़ी त डॉक्टर ख़ालिद बुखारी साहिबु तव्हांखे कन्फर्म कयो आहे असांखे त 5 जेके आहिनि 6 माण्हू आहिनि रोज़ानो उहे कन्फर्म्ड हूंदा आहिनि। बाक़ी मुख़्तलिफ़ जेके माण्हू अचंदा आहिनि उन्हनि जो असां टेस्टूं कंदा आहियूं या उन्हनि खे असां ट्रीटमेंट ॾींदा आहियूं। अहिड़ी सॼी सिंध में जेके मुख़्तलिफ़ अस्पतालूं आहिनि या जेके नंढा नंढा सेंटर आहिनि, उन्हनि में रोज़ानो जे बुनियाद ते 100-200 त किथे 50 मरीज़ अचनि था। पर हीअ जेके केस ॾेखारनि था सॼी सिंध में, या मजमूई तौर ते पाण जेकॾहिं 1 जनवरी खां 1 जनवरी 2025 खां हिन वक़्त ताईं 15 अक्टूबर ताईं केसनि जो जाइज़ो वठंदासीं, उहे केस जेके आहिनि हज़ारनि में हूंदा, पर मतिलबु लाइक 1000-1200 केस उन्हनि ॾेखारिया आहिनि। अहिड़ी रीति उहे केस जेके आहिनि उहे कई गुना जेके आहिनि केस वधीक आहिनि, केस लिकाया वेंदा आहिनि। बजट जेका आहे उहा हड़प कई वेंदी आहे। कंहिं क़िस्म जो तव्हां ॾिठो त असां राब्तो करण जी कोशिशि कईसीं, जेको मलेरिया ऐं डेंगी प्रोग्राम जो जेको हेड आहे डॉक्टर मुश्ताक साहब, उन सां राब्तो करण जी कोशिशि कई भई तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियो, पर उन्हनि असांखे मौक़िफ़ कोन ॾिनो। सेक्रेटरी साहिब सां असां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पर उन्हनि बि कंहिं क़िस्म जो रेस्पॉन्स कोन हो। ख़ाली कागज़नि में जेके आहिनि उहे स्प्रे या जेकी ॿियूं शयूं आहिनि उहे ॾेखारी वञनि थियूं। ग्राउंड ते कंहिं किस्म जी का शइ नज़र नथी अचे। अॻे असीं नंढे हूंदे ॾिसंदा हुआसीं त जेके मच्छरमार स्प्रे आहे उहो थींदो हो घिटियुनि में, पहाड़नि में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, शहरनि में, टाउन कमेटियुनि म्यूनिसिपल कमेटियुनि तरफ़ां जेका मच्छरमार स्प्रे करायो वेंदो हो। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन इंतिज़ामिया आहे उन्हनि तरफ़ां मुआरियूं ॾिनियूं वेंदियूं। ॿिया जेके मुख़्तलिफ़ स्प्रे आहिनि या जेके ॿिया जेके मेजरमेंट आहिनि जेके मच्छरनि खां बचाव लाइ उपाउ वरिता वेंदा हुया, पर कंहिं क़िस्म जा हिन वक़्तु असांखे
कंहिं क़िस्म जो रिलीफ आवाम खे नथो मिले। ख़ासि करे माण्हू जेके आहिनि उहे अस्पताल वञण खां बि अवॉइड कंदा आहिनि, छाकाणि त उते बहितर ट्रीटमेंट न हूंदी आहे, सहूलियतूं न हूंदियूं आहिनि। उन्हनि खे सिंपल इहो ई हूंदो आहे असांखे बुखार आहे ऐं असांखे 2-3 ॾींहंनि अंदरि ठीकु थी वेंदासीं। पर जेको घणो माण्हू पंहिंजो पाण खे वीक सम्झे थो, छाकाणि त डेंगी ऐं मलेरिया जे करे माण्हू तमामु घणो वीक हूंदो आहे, उहो अस्पताल जो रुख़ कंदा आहिनि ऐं उन्हनि खे किथे न किथे जेके 2 वॾियूं अस्पतालूं आहिनि जिन खे पाण कोड करे सघूं था, जना अस्पताल आहे या सिविल अस्पताल आहे, उन्हनि खे उते थोरी घणी ट्रीटमेंट मिले थी, माण्हू उते अचनि था। पर जेके केस सिहत खाते तरफ़ां ॾेखारिया वञनि था उहे केस न हुजणु बराबरि आहे। तव्हां ॾिसो ईस्ट में सिर्फ़ु 2 केस जेके आहिनि उहे ज़ाहिर कया विया आहिनि। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ पाण डिस्ट्रिक्ट जो जाइज़ो वठंदासीं, तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि तफ़सीलन त डेंगी जा जेके केस आहिनि उहे सॼी सिंध में जेके सिंध जा मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट आहिनि, जहिड़ी रीति सखर आहे, लाड़काणो आहे, हैदराबाद आहे, जामशुरो आहे, मिठी आहे, थरपारकर आहे, कशमोर, कंदकोट, कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि ऐं मुख़्तलिफ़ टाउन में पाण असां वटि बिल्कुलु जेका सिहत खाते तरफ़ां जेके अॼु ताईं जेके बि मलेरिया ऐं डेंगी जा जेके केस रिपोर्ट थिया आहिनि उहे असां खां शेयर कया आहिनि। उन्हनि जो तादादु जेको आहे 2 या 3 या वधि में मैक्सिमम जेकॾहिं पाण ॾिसंदासीं उहो हूंदो 10। त तव्हां इन खां पाण जाइज़ो लॻाईंदासीं केस जेके आहिनि उहे 4, 5, 10 गुणनि ताईं पाण चई सघूं था वधीक थी सघनि था, छाकाणि अंग अखर जेके आहिनि उहे रियल अंग अखर लाइ वेंदा आहिनि। असांखे जेको आहे त डॉक्टर जेको आहे त इरफान सिद्दीकी साहब आहिनि, जना अस्पताल जे एमरजेंसी सेक्शन जा इंचार्ज आहिनि, उन्हनि बि असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहब तव्हां वटि ईंदुसि, तव्हां पवन जी गुफ़्तगू ॿुधी सॼे सिंध जी सूरत हाल आहे, डेंगी मलेरिया बेकाबू आहे, पर सिर्फ़ु जना अस्पताल जी पाण ॻाल्हि कयूं त जना अस्पताल में रोज़ जी बुनियादनि ते केतिरा मरीज़ अचनि था ऐं उन हवाले सां उन जी टेस्टूं या ॿी जेके सहूलियतूं आहिनि उहे छा सम्झो था त उहे पूरियूं आहिनि या मरीज़नि जो अंग वधीक आहे, सहूलियतूं घटि आहिनि? अस्सलाम वालेकुम, थैंक यू इनवाइट करण लाइ। ॾिसो, इहो डेंगी ऐं मलेरिया जो हे जेको आहे पीक सीज़न आहे। असां वटि हर चोथों या 5हों पेशेंट जेको आहे मूं वटि मुंहिंजे हॉस्पिटल में जिना में रोज़ 15 खां 1600 मरीज़ ईंदा आहिनि, पर हर चोथों, 5हों, 6हों पेशेंट जेको आहे फीवर सां अचे थो। हाणे जॾहिं असां फीवर खे वरी कैटेगराइज़ कंदा आहियूं त कुझु सीज़नल फ्लू में हलिया वेंदा आहिनि, कुझु वरी डेंगी में हलिया वेंदा आहिनि, कुझु ॿिया एब्डोमिनल पेन्स हलिया वेंदा आहिनि, ॿिया इन्फेक्शन्स जे अंदरि हलिया वेंदा आहिनि। पर अगरि आउं तव्हांखे ॿुधायां त जेके डेंगी जा सिर्फ़ु पर्टिकुलर ऐं स्पेसिफिक केसिस आहिनि उहे 40 खां 50 महीने जे अंदरि अचनि था। न सिर्फ़ु हिकिड़ो त इन्हनि जो अंग वधियो आहे, पर इन जी सिवियरिटी बि वधी आहे। हाणे जेको पेशेंट डेंगी वारो अचे थो, स्पेसिफिकली जॾहिं आउं डेंगी जी ॻाल्हि कयां थो त उन जी ब्लीडिंग रुकी नथी सघिजे, उनखे ICU जी ज़रूरत आहे, उनखे प्लेटिलेट्स जी ज़रूरत आहे, उनखे एग्रेसिव ट्रीटमेंट जी ज़रूरत आहे। त जीअं ई हे हाणे वेदर शिफ्ट थियो आहे ऐं हल्का हल्का सियारा अचणु स्टार्ट थी विया आहिनि, त जेको मच्छर आहे उन जे तादाद में इज़ाफ़ो थियो आहे ऐं डेंगी जे स्प्रेड में इज़ाफ़ो थियो आहे। ऐं उन जे अंदरि 2 शयूं आहिनि। हिकिड़ो त गवर्नमेंट जे तरफ़ां जीअं पवन तमामु बिल्कुलु हिकिड़ी निशानदेही कई त स्प्रे थींदा हुया, उहे बि नथा थियनि, ऐं जेके साफ़ सफ़ाई वारो सिस्टम आहे मूनसून खां पोइ अञा ताईं इलाही इलाइक़नि में पाणी बीठल आहे, उन पाणीअ ते उहे मच्छर थियनि था ऐं उन मच्छर जे करे ई बेसिकली मच्छर वेक्टर हूंदो आहे डेंगी ऐं मलेरिया जो, उन जे करे उहे वधनि था। ॿियो त शहरनि जो बि जेको आहे लापरवाही, सोशल गेट टुगेदर्स अञा वधाइण, पाण खे मॉस्किटो रिपेलेंट्स न पाराइण, जेके अगरि चौकीदार या जेके लोअर तबिके जा माण्हू आहिनि उहे नेट्स खां बग़ैर सुम्हनि था, या जेको आहे पंहिंजे पाण खे जेको आहे वाइट लाइट कलर जा कपिड़ा पाराइण ताकी उहो मच्छर वग़ैरह नज़र अची वञे। ऐं ॾिसो, डेंगी जो हिकिड़ो ख़ासि टाइम हूंदो आहे। डेंगी ॾींहं जे टाइम ते वधीक हमिलो कंदो आहे। इहो वाहिद हिकिड़ो वायरल इन्फेक्शन आहे जेको ॾींहं जे टाइम ते ऐं साफ़ पाणीअ ते। हाणे असीं अमूमन घरनि में इहो ॾिठो आहे त माण्हू छा कंदा आहिनि त जेको तव्हांजो AC जो पाणी आहे या ॿियो प्लेंटेशन जो पाणी आहे उनखे जमा कंदा आहिनि। हाणे डेंगी जो मच्छर बेसिकली घणो जेको मेजॉरिटी थिए थो 97% उहो उन साफ़ पाणी ते थिए थो ऐं उहो ॾींहं जे टाइम ते वधीक एक्टिव हूंदो आहे। ऐं डेंगी जेको आहे मलेरिया खां वधीक हिन वक़्तु सिवियरिटी जे हिसाब सां वधीक ख़तरनाक आहे। असां वटि जेके पेशेंट अचनि था, अगरि 40-50 पेशेंट अचे थो त वेरी सॉरी टू से, पर उन 40-50 पेशेंट मां 40-50 पेशेंट खे ई तक़रीबन एडमिशन जी नीड आहे। हाणे जॾहिं ॻाल्हि कजे थी त सहूलियात जी। ठीकु आहे, ठीकु आहे डॉक्टर साहब, मां तव्हां ॾे अचां थो वापसि। तव्हां खां ॿियूं खोड़ जेके शयूं आहिनि सम्झण जी कोशिशि कंदुसि त
सहूलियतनि जी खोट अक्सर माण्हू शिकायतूं कंदा आहिनि त उन्हनि खे अस्पताल में दाख़िल न कयो वेंदो आहे, रुलायो वेंदो आहे। इहे छा मामलात आहिनि? मां तव्हां ॾे अचां थो, असांखे डॉक्टर ख़ालिद बुखारी साहिब आहिनि, सिविल अस्पताल जा MS आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर साहिब, मां तव्हां ॾे अचां थो, पहिरियां असगर खानोड़ी साहिबु तव्हां ॾे ईंदुसि। हैदराबाद जी अगरि पाण ॻाल्हि कयूं त हैदराबाद भी तमामु वॾो शहरु आहे, उनजी पसगिरदाई आहे, मुख़्तलिफ़ उनखे इलाइक़ा लॻनि था। छा सूरत हाल आहे? डेंगी उते कंट्रोल में आहे? मलेरिया जी छा सूरत हाल आहे? छा सम्झो था त हुकूमती सतह ते ज़िले जेका हुकूमत आहे, मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल्स आहिनि, उन तरफ़ां को स्प्रे वग़ैरह बि करायो पियो वञे? सुभाणे वॾी महिरबानी तव्हांजी। हैदराबाद जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं त हैदराबाद मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध खां वधीक जेके केसिस डेंगी ऐं मलेरिया जा जेके रिपोर्ट थिया आहिनि सरकारी सतह ते बि ऐं गैर सरकारी सतह ते बि, त उहे सभ खां वधीक हैदराबाद डिवीज़न में रिपोर्ट थिया आहिनि। ऐं हैदराबाद डिवीज़न में बरसातुनि खां पोइ जेका डेंगी ऐं मलेरिया वारी सूरत हाल आहे उहा बेकाबू आहे। हैदराबाद शहर में जो तक़रीबन सरकारी ऐं गैर सरकारी 11 अस्पतालुनि में बेड ऐं ख़ुसूसी वार्ड क़ाइमु कया विया आहिनि मलेरिया ऐं डेंगी जे मरीज़नि जे लाइ, जिते उन्हनि मरीज़नि खे दाख़िल कयो पियो वञे। ऐं हैदराबाद शहर में जेके लेबॉरेटरीज़ आहिनि उन्हनि ते सभनि जे तइदाद में सॼो ॾींहुं माण्हुनि जी रश रहे थी, ऐं जेके मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खां स्लिपूं खणी पंहिंजी रत जूं टेस्टूं अचनि। हैदराबाद जी हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे त तव्हां कहिड़े बि इलाइक़े में वञो त उन में तव्हांखे जेके बि लेबॉरेटरीज़ आहिनि उन्हनि लेबॉरेटरीज़ ते माण्हुनि जी एॾे वॾे तइदाद में रश आहे जो उनजो अंदाज़ो लॻाइणु मुश्किल आहे। ऐं उन्हनि माण्हुनि खे कलाकनि जा कलाक इंतज़ारु करिणो थो पए। त इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेके सरकारी अंग अखर जेके जारी कया वञनि पिया, जेको पवन जंहिंजी निशानदेही कई, त उहे इंतिहाई घटि आहिनि। ऐं जॾहिं त जेको मलेरिया ऐं डेंगी जो जेको रेशियो आहे उहो इंतिहाई तमामु घणो आहे। ऐं जेकॾहिं पाण हिनखे ॿिनि कैटेगरीज़ में वठूं था, हिकिड़ो त सिहत जूं सहूलियतूं ज़ाहिरी आहे, जेकॾहिं एॾे वॾे तइदाद में मरीज़नि जो अंग हिकदमि अस्पतालुनि जो रुख़ कंदो ऐं त उन्हनि खे उन सहूलियतूं जी अॻई पाण वटि खोट आहे, त उन सूरत हाल में उन्हनि खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया थियण में मुश्किलातूं अचनि पियूं, शिकायतूं बि अचनि पियूं। त ॿिए तरफ़ लोकल गवर्नमेंट जेको स्प्रे जी ॻाल्हि कयूं था, त स्प्रे जेको हैदराबाद में 160 यूनियन कमेटियूं आहिनि ऐं उन्हनि 160 यूनियन कमेटियुनि में जेके 9 टाउननि ते मुश्तमिल आहिनि, त उन्हनि 9 टाउननि जूं 160 यूनियन कमेटियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु हिकु अधु यूनियन कमेटीअ सिर्फ़ु फोटो सेशन जे लाइ कुझु ॾींहंनि में को स्प्रे करायो, बाक़ी किथे बि असांखे हैदराबाद सॼे शहर में स्प्रे जी मुहिम न हले पई ऐं न हलाई वई आहे ऐं न ई स्प्रे थी रहियो आहे, जंहिंजे ई करे ही जेको एॾे वॾे तइदाद में डेंगी ऐं मलेरिया जा मरीज़नि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हैदराबाद में 3 माण्हू मलेरिया ऐं डेंगी जे करे फोत थी चुका आहिनि, जॾहिं त उन्हनि जी सरकारी सतह ते तस्दीक न थी आहे, पर उन्हनि माण्हुनि खे ज़ाती तौरु असांखे ख़बर आहे त उहे 3 माण्हू जेके आहिनि उहे डेंगी में फोत थिया आहिनि। ऐं हिकिड़ो कासमाबाद में आहे जो रवासी, हिकिड़ो लतीफ़ाबाद ऐं हिकिड़ो कोहिसार वारे इलाइक़े जो रवासी हो जेके डेंगी जे मर्ज़ में फोत थिया आहिनि हैदराबाद में, पर सरकारी सतह ते उन्हनि खे रिपोर्ट न कयो वियो आहे ऐं जेके सरकारी अंग अखर आहिनि उन में फोतियुनि जो हिकु बि अंग शामिल न कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेके मूं 13 तव्हांखे हेल्थ फैसिलिटी ॿुधायूं ऐं जंहिंमें तहलका अस्पताल कासमाबाद आहे, तहलका अस्पताल कोहिसार आहे, तहलका अस्पताल परेटाबाद जी आहे, ऐं उन खां सवाइ शालती भिटाई अस्पताल आहे ऐं कुझु इसरा यूनिवर्सिटी ऐं लम्स में तक़रीबन 100 जे तइदाद में मरीज़ जेके आहिनि हिन वक़्तु बि एडमिट आहिनि। ऐं सिर्फ़ु सिविल अस्पताल हैदराबाद में डेंगी जा जेके हिन वक़्तु आहिनि उहे 114 मरीज़ दाख़िल आहिनि ऐं जॾहिं त मलेरिया जा 30 मरीज़ दाख़िल आहिनि सिविल अस्पताल में। अहिड़ीअ तरह जेके मुतलका अस्पतालूं या जेके तव्हांखे ख़ानगी अस्पतालूं ॿुधायूं उन्हनि बि तक़रीबन 100 खां वधीक मरीज़ जेके आहिनि उहे एडमिट आहिनि। बाक़ी उन्हनि जो जेको आउटडोर पेशेंट जो जेको तइदाद आहे उहो इन खां तमामु घणो वधीक आहे। त इहा सूरत हाल आहे हैदराबाद जी, जो हैदराबाद में बुनियादी तौर ते जेको स्प्रे जो नालो निशान बि नथो मिले। हिकु यूनियन कमेटी जेकॾहिं स्प्रे पंहिंजे एरिया में कराए त मुंहिंजे ख़्याल में त हिन मलेरिया ऐं डेंगी ते पाण ज़ाब्तो आणे सघिजे थो। ऐं एॾी वॾी जेका हिन किराए थी आहे, शिकायत अची रही आहे, त मुंहिंजे ख़्याल में उहा नज़र न अचे। पर बदकिस्मत
कंहिं बि यूनियन कमेटी ऐं कंहिं बि टाउन या HMC बि उन हवाले सां के तकड़ा उपा न वरिता आहिनि ऐं स्प्रे वारो मरहलो शुरू न कयो आहे, जंहिंजे करे अॼु असां हिन सूरत-हाल खे मुंहुं ठीकु ॾेई आहे, बिल्कुलु ठीकु आहे। असगर साहब, तव्हां सां गॾु रहो, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त अगरि ज़िले सतह ते, यूनियन काउंसिल सतह ते स्प्रेस थियनि, सफ़ाई जो थोरो बंदोबस्तु थिए त घटि में घटि अस्पतालनि अंदरि एॾो जेको बर्डन आहे उहो न थींदो। ऐं अॻुवाट ई असां सम्झी सघूं था त असांजे अस्पतालनि अंदरि जेके सहूलियतूं, सिहत जूं सहूलियतूं आहिनि उहे केतिरियूं आहिनि। डॉक्टर ख़ालिद बुखारी साहब, मां तव्हां ॾींदुसि, तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो आहे। डॉक्टर साहब, पहिरियों त इहो ॿुधाइजो त सिविल अस्पताल बि कराची जी तमामु वॾी अस्पताल आहे, केतिरो अंग आहे साईं जेको आहे त रोज़मर्रा जेके मरीज़ अचनि पिया डेंगी ऐं मलेरिया जा, अगरि सहूलियतुनि जी डॉक्टर साहब ॻाल्हि कयूं त छा सम्झो था त तव्हां वटि सहूलियतूं खोड़ आहिनि, जेको मरीज़ अचनि पिया, गुंजाइश आहे या की तव्हां सां मसइला बि पंहिंजे हिते आहिनि? पहिरीं त तव्हां शुक्र, तव्हां असांखे शामिलु कयो प्रोग्राम में। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त ॾिसो, पेशेंट असां वटि तक़रीबन 130, 140, 150 पेशेंट पर डे असां वटि जेका न टेस्टूं कराइनि था अचनि, कब रिपोर्ट था कनि। फीवर में हाई ग्रेड फीवर थी वियो, सोर थ्रोट थी वियो, इन्हनि में पेशेंट अचनि था, पर उन में पॉज़िटिव जेका आहिनि न 8-10 था अचनि, वधीक उन में नथा अचनि पॉज़िटिव में। अच्छा, त ॿी ॻाल्हि त हुन में ॾिसो, प्लेटलेट जंहिंखे में डेंगी हूंदी हुई त यकीनी ॻाल्हि आहे, अच्छा फीवर बि हूंदो आहे, का बि हूंदो आहे, त प्लेटलेट्स हुनजा ऑलरेडी घटि थींदा आहिनि, ठीकु आहे न। त इहा न आहे त उन्हनि खे सभिनि खे को असां हुनखे प्लेटलेट्स लॻाईंदासीं कंदासीं। फीवर में तव्हां पाण ख़बर आहे 5 ॾींहं 6 ॾींहं रहंदो आहे फीवर हुनजो, ऐं हुन सां गॾु हुनखे फ्लूइड असां हुनखे कंदा आहियूं, एडमिट कंदा आहियूं। अॼु बि असां 11 पेशेंट असां एडमिट कया आहिनि जेका असां वटि आया हुया। त उन में यकीनी ॻाल्हि आहे हुनखे टेस्टूं करायूं था। पेशेंट जो लोड असां वटि घणो आहे, तव्हां अंदाज़ो पाण त सिंध जा पेशेंट हिते था अचनि, जिते रेफर थी था सीधो असां वटि था अचनि या जीना था वञनि। त उन हिसाब सां असां वटि इंतिज़ामात, असां इन लाइ धार जेका असां पाण मेडिकल जा वार्ड आहिनि असांजा, हर वार्ड में असां 8-10 बेड असां हिन लाइ डेंगी लाइ रखिया आहिनि सेपरेट करे। त मां सम्झां थो अॼु बि जेको आहे मुश्ताक साहब जेको असांजो आहे हिनजो PD जेको मलेरिया डेंगी जे हवाले सां जेको ॾिसंदो आहे, अॼु बि उन्हनि बि असां वटि बि आयो आहे, सिविल हॉस्पिटल राउंड कयो हुयो, प्रेस वारनि सां बि थोरो ॻाल्हायो हुयो, मीडिया वारनि सां बि सॼी पंहिंजी उन्हनि ॿुधाई हुई। त मां सम्झां थो, ॾिसो, हे त हर सीज़न, हर साल जो त जो थींदो आहे, दिसंबर ताईं इहो हलंदो आहे, इहो सीज़न हमेशह हर साल इहो थींदो रहंदो आहे। पेशेंट ईंदा रहंदा आहिनि ऐं हुनखे ट्रीट थींदा रहंदा आहिनि, पर ओवरलोड थींदो आहे, छो त हाइट क्रिएट घणी थींदी आहे, त पेशेंट खे अॼु हे थी वियो आहे, एतिरा पेशेंट हो था थियनि, मसइला था थियनि, पेशेंट था एक्सपायर था थियनि। पर असां इहो चवंदासीं त घटि में घटि मीडिया थ्रू असां इहो चवंदा दोस्तनि खे, आवाम खे, त घटि में घटि हिन में हाइट क्रिएट न कनि, टेंशन न वठनि, परेशान न थियनि। जेको हिन में ट्रीटमेंट आहे, बुखार हूंदो आहे हिन में, यकीनी ॻाल्हि आहे फीवर लाइ दवाऊं पेनाडोल असां ॾींदा आहियूं। ॿी ॻाल्हि त हिन में ड्रिप्स लॻाईंदा आहियूं, IV लाइन हुनखे थोरो मेंटेन कंदा आहियूं। बाक़ी हिन में जेका वधि में वधि प्लेटलेट्स लो थींदा आहिनि, 10,000-12,000 ताईं जंहिंमें ब्लीडिंग थींदी आहे, जंहिंमें रेशिस थींदा आहिनि, का प्रॉब्लम थींदो आहे, त उनखे असां जेको आहे न मेगा यूनिट्स प्लेटलेट्स उहो असां करे अरेंज करे हुनखे ॾींदा आहियूं। पर अहिड़ा एतिरा मां सम्झां थो अञा ताईं मूं वटि 1-2 पेशेंट अहिड़ा आया हुया जेके असां हुनखे मेगा यूनिट्स लॻाया आहिनि, उहो माशाल्लाह बहितर थी विया, उहो डिस्चार्ज थी विया आहिनि। अच्छा, सही। अच्छा डॉक्टर साहब, डॉक्टर ख़ालिद साहब इहो ॿुधाइजो त ही जी त डॉक्टर इरफान साहब बि ॿुधाइनि पिया, तव्हां बि ॿुधायो पिया त मौसम आहे, हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे मच्छरनि जो ज़ोर आहे, सफ़ाई सुथराई जो पंहिंजे हिते मामिलो आहे, स्प्रे बि न पियो थिए। नथा सम्झो त अगरि मरीज़नि जो अंग वधे पियो त अस्पताल अंदरि स्पेशल जेको आहे त एमरजेंसी लॻाई वञे, ख़ासि तौर ते इन लाइ हिकिड़ो जुदा जेको आहे त हिकिड़ो काउंटर तयारु कयो वञे, जिते मरीज़नि जी देखभाल थी सघिजे, माण्हुनि जी जेका ज़िंदगी आहे उहा बचाए सघिजे। त बिल्कुलु असांखे मथां ऑर्डर आहिनि, सेक्रेटरी साहिब जो ऑर्डर आहे त इहो पेशेंट लाइ, हिन लाइ डेंगी लाइ बेड अलॻि तव्हां, जंहिंखां मुश्ताक साहब बि आहे त उन विज़िट इहो करियो। त असां कोशिशि, ॾिसो मसइलो इहो आहे त असां वटि बेड जी एक्यूपेंसी आहे 1900 टोटल, ऐं असां वटि सिंध या बलोचिस्तान जा सभु पेशेंट अचनि था। पोइ बि असां डेंगी लाइ जा जेको बि अहिड़ो थींदो आहे न, हिन हवाले सां असां बेड अलॻि हिन जा सेपरेट कंदा आहियूं, छो त असांजो हिकिड़ो वार्ड न आहे, असांजे मेडिकल जा 5 वार्ड आहिनि। अच्छा, 5 वार्ड में असां अलॻि अलॻि वार्डनि में 8-10 बेड हिननि असां रखिया आहिनि, यानी की इहा थी आहे तक़रीबन 50 बेड। त इहो पेशेंट इन लाइ स्पेशली डेंगी ऐं मलेरिया लाइ असां रखियो आहे। त मां सम्झां थो इहो हर साल थींदो आहे, इहे प्रॉब्लम मसइला थींदा आहिनि, पर असां हिनखे मैनेज कराईंदा आहियूं। इहो शुक्र अलाह जो त असां वटि कोई ईंदो आहे पेशेंट त असां हुनखे फौरन ट्रस्टी हॉस्पिटल आहे, असां हुनखे कोशिशि कंदा आहियूं त हर लिहाज़ सां हुनखे ट्रीट पूरो कयूं। ठीकु आहे, ठीकु आहे। डॉक्टर साहब, तव्हां सां गॾु रहो। असांखे लाड़काणो जा रिपोर्टर हनीफ़ सुहाग साहब उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। मां तव्हां ॾे डॉक्टर साहब ॿीहर बि ईंदुसि, कुझु शयूं जेको तव्हांखे सम्झण जी कोशिशि कंदुसि। हनीफ़ साहब, तव्हां ॾे ईंदुसि, तव्हां ॿुधाइजो त लाड़काणो डिवीज़न आहे सॼी हेॾी सारी वॾी, ऐं उन सां गॾोगॾु लाड़काणो शहर अगरि हुनजी ॻाल्हि कयूं, तमामु वॾी अस्पताल चांडका बि हुते मौजूदु आहे।
छा सूरत हाल आहे लाड़काणे जी? छा लाड़काणे में बि सिंध जे ॿियनि शहरनि जीअं डेंगी ऐं मलेरिया जा जेको मर्ज़ आहे, जेकी वबा आहे, उन कर खयो आहे? अगरि सिहत जी सहूलियतनि जी अगरि ॻाल्हि कयूं, छा अस्पतालनि अंदरि मरीज़नि खे उन अंदाज़ में ट्रीट कयो पियो वञे? हनीफ़ साहब, मुंहिंजो आवाज़ु अचे पियो तव्हां ॾे? जी 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 सुभाणे साईं। अच्छा हनीफ़ साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त डेंगी मलेरिया सॼे सिंध में जेका इहे वबा आहे, इन में इज़ाफ़ो थिए पियो। लाड़काणे जी अगरि ॻाल्हि कयूं, छा सूरत हाल आहे? उन सां गॾोगॾु लाड़काणे जी सिहत जे जेके इदारा आहिनि, ख़ासि तौरु सरकारी जेके अस्पतालूं आहिनि, छा सम्झो था त उते मरीज़नि खे ट्रीट कयो पियो वञे? दवाऊं या जेके ॿियूं सहूलियतूं उहे मौजूदु आहिनि? छा सूरत हाल आहे लाड़काणे जी? सुभाणे साईं, बिल्कुलु हीउ तमामु अहम इशू आहे। ऐं जॾहिं बि ख़ासि तौर ते सियारे जी मौसम जी अञा शुरूआति थींदी आहे, अञा त कुझु ॾींहं पिया आहिनि, त पर हीअ जॾहिं मौसम अचे थी त जेको मच्छर जे हवाले सां जेके मलेरिया आहे उन बीमारी में इज़ाफ़ो थिए थो। ऐं ख़ासि तौर लाड़काणो ज़िलो जेको चइनि तालुकनि ते मुश्तमिल आहे, हिते जेको आहे चांटका अस्पताल जेका उत्तर सिंध जी वॾे वॾी हॉस्पिटल आहे, हिते न रुॻो लाड़काणो डिवीज़न पर गॾु जेको बलूचिस्तान जा मरीज़ ईंदा आहिनि। रोज़ हिते ओपीडी थिए थी। ओपीडी में जेको आहे हिते जेके मरीज़ आहिनि उहे जॾहिं ॾेखारनि था, उन्हनि जी जॾहिं टेस्टूं थियनि थियूं ऐं उन्हनि खे मलेरिया जे करे ज़ाहिर थिए थी त उन्हनि खे सिर्फ़ु दवा लिखी ॾिनी थी वञे। पर हिते चाणक्य अस्पताल जी इंतिज़ामिया पारां को बि मलेरिया जो वार्ड क़ाइमु नाहे कयो वियो, यानी को बि ख़ासि वार्ड क़ाइमु नाहे कयो वियो। जेकॾहिं सफ़ा मरीज़ जेकॾहिं अहिड़ो सीरियस थिए थो त हिते मेडिकल 1 ऐं 2 जेको आहे यूनिट्स आहिनि, पोइ उते उन्हनि खे दाख़िल कयो वञे थो। पर प्रॉपर तरीक़े सां जेको आहे मलेरिया जो वार्ड जेको आहे क़ाइमु नाहे थियल, न वरी डेंगी जे हवाले सां को हिते वार्ड क़ाइमु थियल आहे। ऐं डेंगी जे हवाले सां सरकारी अंग ख़त को साम्हूं कोन आया आहिनि त को डेंगी जो हिते मरीज़ आहिनि। पर कुझु ॾींहं अॻु मूंखे ज़ाती मालूमात आहे त मुंहिंजा 2 दोस्त हुया, उहो कराची खां आया। हिते उन्हनि जॾहिं पंहिंजो बुख़ार उन्हनि खे निकितो ऐं उन्हनि खे तकलीफ़ हुई त उन्हनि जॾहिं ॾेखारियो त उन्हनि खे उहा डेंगी ज़ाहिर थी। पर पोइ बि उते हिते उहे दाख़िल न थिया ऐं कराची जेको आहे उते विया ऐं उते अस्पताल में हू दाख़िल थिया। त ओवरऑल उन्हनि जा अंग ख़र हिते डेंगी जे हवाले सां कोन आहिनि, पर मलेरिया जे हवाले सां रोज़ानो जेको ॿुधाए पियो वञे त छो त मलेरिया जेका आहे न रुॻो ॿार आहिनि, पर औरतूं मर्द उन्हनि खे बि मलेरिया जेको आहे थिए थी ऐं उहे बुख़ार में वठिजी वञनि था। ऐं हीअ तमामु हिन जा जेका दवा आहे उहा बि हाई डोज़ हूंदा आहे। त हिते रोज़ानो जो बुनियाद जेका चिल्ड्रेन अस्पताल आहे या हिते चाणक्य अस्पताल जा मुख़्तलिफ़ वार्ड्स आहिनि या तालुका अस्पताल आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, रोज़ सवेर जेके इन मलेरिया जी बीमारी सबबु उहे मरीज़ जेके आहिनि उहे साम्हूं अचनि था। ख़ासि तौर ते ख़ानगी जेके सेंटर आहिनि मेडिकल जा, उते अलॻि जेको आहे उनजो इलाजु थिए थो, टेस्टूं कराइनि था, उन खां पोइ इलाजु उन्हनि खे ॾियणो थो वञे, जेके घर वञी पंहिंजो इलाजु खाइनि था। त ओवरऑल जेको आहे मलेरिया हिन वक़्तु तमामु वधी वई आहे। पर उनजे बचाव जे हवाले सां लाड़काणे जी इंतिज़ामिया हुजे, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हुजे, टाउन चेयरमैन हुजनि, यूसी चेयरमैन हुजनि, उन पारां के बि जेको आहे उन जे लाइ स्प्रे जेको आहे उहो मच्छर मार जेको स्प्रे थींदो आहे उहो न करायो वियो आहे। ऐं मच्छर मार स्प्रे न थियण सबबु जेको आहे उहो ज़ाहिर आहे जेको आहे मच्छर जे उन में इज़ाफ़ो थिए थो ऐं उन जी मलेरिया जी बीमारी में इज़ाफ़ो थिए थो। ऐं न त हिते जेको मुख़्तलिफ़ जेके ख़ासि तौर ते हेठियाई वारा इलाइक़ा आहिनि उते गंदो पाणी जेको आहे उहो बीठल रहे थो, ड्रेनेज, छो त ड्रेनेज जो निकाल लाड़काणे जे अंदरि उहो बहितर निज़ाम नाहे। जेको ड्रिगियर्स खां वठी इहो मसइलो बणियल आहे, पोइ ड्रेनेज जो पाणी जेकॾहिं बीठल आहे त उन्हनि एरिया वधीक मच्छर थिए थो ऐं माण्हू जेको आहे उहो भोगनि था ऐं मलेरिया बीमारी में वठिजी वञनि था। ऐं उनजो प्रॉपर जेको हिते इलाजु थियणु घुरिजे, जेको सरकारी सतह ते उहो साम्हूं नज़र न पियो अचे, न वरी उनजो जेको आहे साम्हूं के अंग अखर जेके आहिनि उहे वाज़े कया पिया वञनि त असां वटि केतिरा डेली मरीज़ अचनि था। उहो अंदाज़ो इहो आहे त सवे ऐं मरीज़ जेके आहिनि उहे सॼे ज़िले जे अंदरि मलेरिया में जेके मुब्तला थियनि था, जिन में औरतूं मर्द ऐं ॿार जेके आहिनि उहे शामिल आहिनि। पर सरकारी सतह ते जेको आहे हिन हिते जेको आहे मलेरिया जो वार्ड क़ाइमु थियल आहे ऐं न वरी मच्छर बार जेको आहे स्प्रे थिए पियो। बिल्कुलु उन हवाले सां सिंध सरकार खे हिन पासे नोटिस बिल्कुलु ठीकु आहे, ठीकु आहे। हनीफ़ साहब, तव्हां सां गॾु रहो, तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त अगरि स्प्रे थिए, सफ़ाई सुथराई जो जेको निज़ाम आहे उहो अगरि बहितर थिए त खोड़ इन वबा ते कंट्रोल करे सघिजे थो। ऐं डॉक्टर इरफान सदी साहब, तव्हां हिकु भेरो मां ईंदुसि त मूंखे डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त अक्सर वक़्तनि ते माण्हुनि जी इहा शिकायत हूंदी आहे त जना अस्पताल में मरीज़नि खे जॾहिं दाख़िल कराइणु वञूं था त ॾाढी ॾुखियाई जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे माण्हुनि खे। छा सबबु आहे डॉक्टर साहब? बेड जेके हूंदा आहिनि तव्हां मरीज़नि खे जेका सुम्हारण जे लाइ, उन्हनि जी घटिताई आहे, डॉक्टरनि जी खोट आहे, मामिलो छा आहे साईं? भाईजन, आउं ईअं तव्हांखे सम्झाईंदुसि त ॾिसो, गाॾी ओतिरी आहे, इहो हॉस्पिटल, लेकिन मुसाफ़िर वधी आहिनि।
ठीकु आहे। अहिड़ी हॉस्पिटलूं जहिड़ी तर्ज़ जूं जिना हॉस्पिटल आहे या जीअं सिविल हॉस्पिटल आहे, अवां मूंखे ॿुधायो त रीसेंट डेज़ में कोई अहिड़ी वॾी हॉस्पिटल या फैसिलिटी ठही आहे न। पॉपुलेशन वधी आहे, गवर्नेंस जेकी सिंध गवर्नमेंट जी आहे उन जे करे जेको आहे इन्फेक्शस जेको रेशियो आहे, जेको रेट आहे उहो वधियो आहे। लेकिन जिते क्योर, जिते तव्हांखे शिफ़ा ऐं इलाज ट्रीटमेंट ऐं मैनेजमेंट मिले थी, उहा जॻह साॻी आहे। हाणे मरीज़ वधी विया आहिनि। हाणे सभु पेशेंट्स खे न, असांखे बि ॾुख थींदो आहे। सभु पेशेंट्स ख़ासि करे कुझु पेशेंट्स जेके इंटीरियर सिंधी मां कॉम्प्लिकेशन्स था अचनि था, उन्हनि खे बि अकोमोड करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। असीं पंहिंजे हद ताईं पंहिंजे बेसिस ते जीअं त हर हॉस्पिटल में हिकिड़ा आइसोलेशन रूम्स हूंदा आहिनि, जॾहिं वायरल डिज़ीज़िस जो डिज़ास्टर्स जो लोड वधी वेंदो आहे त असीं उन्हनि एरियाज़ खे बि खोलींदा आहियूं। पर हिकिड़ो त मेन पावर जी कमी आहे, बिल्कुलु डॉक्टर्स जी कमी आहे, स्टाफ जी। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हांजो मूं ताईं आवाज़ु न पियो अचे। जे तव्हां सां मुंहिंजो राब्तो ठीकु थिए, तव्हांजो आवाज़ु थिए त मां तव्हां ॾे वापसि अचां थो। डॉक्टर ख़ालिद साहब, तव्हां ॾे ईंदुसि। डॉक्टर साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां वटि जेके सिविल अस्पताल में जेके मरीज़ अचनि था, उन्हनि जो जेको रेशो आहे उहो लोकल कराची जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां माण्हू अचनि था या सिंध जे ॿियनि शहरनि मां बि जेको माण्हू इलाज लाइ सिविल अस्पताल जो रुख़ कनि था? पहिरीं त असां वटि लोड तव्हांखे पाण ख़बर आहे त सिंध या सॼे सिंध मां पेशेंट था अचनि। को बि अहिड़ो डिस्ट्रिक्ट न आहे जितां पेशेंट नथो अचे। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि त सिंध जे अलावा असां वटि बलोचिस्तान जा पेशेंट बि असां वटि अचनि था ऐं साउथ पंजाब जा पेशेंट बि असां वटि ईंदा आहिनि। त लोड असां वटि तव्हांखे ॿुधायां त एॾो लोड आहे। तव्हां हुन में स्पेशली ऑर्थोपेडिक में, गाइनी में ऐं सर्जरी में, छो त एंटीरियर सिंध में मां सम्झां थो त उते बि जेका न पेशेंट जे कॉम्प्लिकेशन पेशेंट थिए थी न, उहो सभु पेशेंट हिते रेफर था कनि, चाहे गाइनी हुजे, चाहे हुन में सर्जरी हुजे या ऑर्थोपेडिक हुजे। अच्छा, ऑर्थोपेडिक में असांजो मां चवां थो बेहद रश आहे। असां वटि एॾो रश आहे त असां एक्स्ट्रा हुन में जेका न स्ट्रेचर पेशेंट खे असां लॻायूं था। मजबूरी आहे। असां डेली जेका न तक़रीबन 15-20 ऑपरेशन डेली ऑर्थोपेडिक जा थियनि था। उन जे बावजूद बि असां वटि जेको रश न खुटे ई नथो। ऐं ॿी ॻाल्हि, पहिरियों असां वटि 3 थिएटर हुया एनेस्थेसिया, उन में ऑर्थोपेडिक आहे। मां अञा हुनखे 2 ऑपरेशन थिएटर अञा वधाया आहिनि। असां 5 ऑपरेशन थिएटर थी विया आहिनि। उन जे बावजूद बि पेशेंट जो लोड असां वटि घणो आहे। सॼे सिंध मां पेशेंट था अचनि। इहो न आहे त सिर्फ़ु कराची जा पेशेंट था अचनि, मेजॉरिटी जेका असां वटि अचनि था इंटीरियर सिंध मां था अचनि। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहब, हीअ ॿुधाइजो, तव्हां असांजे प्रोग्राम जे केटीएन जा जेके नाज़रीन ॾिसनि पिया, तव्हांखे हिकु त ॿुधाइजो डेंगी जो तमामु नालो जेको आहे उहो ई ॾाढो ख़तरनाक आहे। माण्हू खे जॾहिं डेंगी जेको टेस्ट कराइनि था, पॉज़िटिव अचे थी, ॾाढो ख़ौफ़ज़दा माण्हू थी वञे थो। इहो ॿुधाइजो त सभ खां पहिरियां डेंगी पॉज़िटिव अचण खां पोइ जेसिताईं अस्पताल पहुचे सो पहुचे, छा करणु घुरिजे उन मरीज़ खे। उन सां गॾोगॾु डॉक्टर साहब, असां वटि हिकु त इहो चेक एंड बैलेंस आहे कोन, लेबॉरेटरियूं जेको जेको ॾिसो उहो खोलियूं वेठो आहे। इहो बि सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइजो त प्रॉपर जेका टेस्ट आहे, जेका ठीकु उनखे अंदाज़ तव्हांखे हूंदो त भई हिन अंत तां जेका टेस्ट थींदी, ज़रूरी न पाण कंहिंजो नालो खणूं, कंहिंजो खणूं, कहिड़े क़िस्म जी लेबॉरेटरीज़ खां माण्हुनि खे टेस्टूं कराइणु घुरिजे। असां वटि त इहा भरमार लॻी पई आहे हर हंधि ते। ईअं त सही सिंध में लेबॉरेटरी आहिनि ऐं अथोराइज़ लेबॉरेटरी। यकीन ॻाल्हि आहे, अॼुकल्ह त चेक इन बैलेंस घणो थी वियो आहे। असांजी जेके टीमूं चेक कंदियूं आहिनि, सिंध गवर्नमेंट जी टीमूं जेके आहिनि चेक कंदियूं आहिनि, त अथोराइज़ लेबॉरेटरी आहे न आहे हुनजा, छो त पैथोलॉजिस्ट आहिनि, ऑफिशियल आहिनि, एक्सपीरियंस थियल आहिनि, त जंहिं करे मतिलबु मां सम्झां थो उहो कंदा आहिनि। पर असां वटि त यकीन ॻाल्हि आहे त डेली पेशेंट, असां डेली पेशेंट टोटल 12,000-14,000 पेशेंट अचनि था 24 कलाक में। सिविल हॉस्पिटल मां ॻाल्हि थो कयां। ऐं टेस्टुनि में हुन में सभु टेस्टूं असां थींदियूं आहिनि। यकीन ॻाल्हि आहे 150-200 टेस्टूं असांजे डेंगू थियनि थियूं। ऐं डेंगू में बि NS1 जेको हूंदो आहे उहो टेस्टूं, हुन में ख़बर पवंदी आहे त पॉज़िटिव आहे नेगेटिव आहे। पॉज़िटिव हूंदो आहे त हुन में ॾिसो अहिड़ी को परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। डेंगू थियो त छिकिरो हुन में उहो थियो, को मसइलो न थींदो आहे। पर हुन में फीवर थियो, हाई ग्रेड थी वेंदो आहे, वॉमिटिंग, नोज़िया थींदी आहे, हिन में घणी वीकनेस थी वेंदी आहे। त हिन में पाणी थोरो पीए या IV लाइन मेंटेन रखे, पाणी घणो पीए, ठीकु आहे न। बाक़ी फीवर लाइ पैराडोल खाए, बाक़ी का एंटीबायोटिक न वठे। माण्हू छा कंदा आहिनि त अॼुकल्ह डॉक्टर जेका डॉक्टर न आहिनि, MBBS डॉक्टर न आहिनि, वेठा आहिनि घिटियुनि में, पाड़नि में, हेॾे होॾे, त उन्हनि वटि वञनि था। शुरू में हो हुनखे हाई डोज एंटीबायोटिक ॾियनि था, अञा हुन में प्लेटलेट्स लो था थी वञनि। पोइ असां वटि जेका अचनि था, पोइ टर्शियरी हॉस्पिटल जारी वञनि था। टर्शियरी हॉस्पिटल में पोइ पेशेंट ख़राबु थी थो वञे, बिल्कुलु लो प्लेटलेट 10-12 हज़ार ते अची वञनि। पोइ पेशेंट छा थींदो, यकीन ॻाल्हि ब्लीड कंदो, हुन रेशिस थींदा, घणा कॉम्प्लिकेशन थींदी आहे। त मां चवंदो त कॾहिं बि पहिरीं ॻाल्हि त
जेके MBBS डॉक्टर आहे पहिरीं फर्स्ट डे में जेके फीवर थिए थो, हाई ग्रेड फीवर थिए थो, नोज़िया वॉमिटिंग आहे, त हुनखे पहिरियों टेस्ट कराइनि, मलेरिया टेस्ट कराइनि, CBC कराइनि, जेका बेसिक टेस्ट आहे इहा डेंगी NS1 टेस्ट कराइनि, त हुन में ख़बर पइजी वेंदी। पोइ हुन हिसाब सां अगरि डेंगी NS1 पॉज़िटिव थो अचे त हुनखे ज़रूरत न आहे त वरी एंटीबायोटिक ॾियण जी कोन जी ॾियणी। 5 ॾींहं में 6 ॾींहं में बुखार ऑटोमेटिक ख़तमु थींदो हुनजो। पर हुनखे थोरो जेको वीकनेस हूंदी हुनखे ड्रिप्स लॻाराए छॾे, IV लाइन मेंटेन रखे, या पाणी वधीक पिए, जूसिस पिए। त मां सम्झां थो इहे पेशेंट को एॾी परेशानी थियण जी या कोई टेंशन वठण जी ॻाल्हि न आहे। असां में माण्हू एॾो परेशान था करे छॾनि, पेशेंट वीचारो पाण जेको आहे घरवारी थो वञे, परेशान थी वञे, पोइ माण्हू काॾे वञे। जंहिं करे मां इहो चवंदुसि त असां आवाम खे तव्हांजे थ्रू त घटि में घटि पेशेंट्स फीवर थिए थो, का ॻाल्हि थिए थी त परेशान थियण जी ज़रूरत न आहे। अथराइज़ जेके डॉक्टर आहिनि, जेके MBBS डॉक्टर आहिनि, कंसल्टेंट फिजिशियन आहिनि, उन्हनि वटि वञे ऐं टेस्ट ज़रूरु कराए, ऐं बग़ैर टेस्ट कराए एंटीबायोटिक न वठे। ख़ासि तौर ते स्पेशली फीवर जी ॻाल्हि थो कयां मां, हाई ग्रेड फीवर थो थी वञे, सोर थ्रोट थो थी वञे, अॼुकल्ह मौसम ई आहे त नज़लो ज़ुकाम बि आहे, खंघि बि आहे, मौसम थोरो तव्हां ॾिसो था त हिन में हाई सोर थ्रोट थिए थो। थधो पाणी असां पियूं था त हिन मौसम में घटि थधो पाणी एतिरो इस्तेमालु न कजे, छो त गलो ख़राब थो थी वञे, हुन में बि हाई ग्रेड फीवर थो थिए, गलो टॉन्सिलाइटिस थो थी वञे, त गला ख़राब था थी वञनि, त हुन में हाई ग्रेड फीवर थींदो आहे। न आहे त हर हाई ग्रेड फीवर में मलेरिया हुनखे हुजे, थोरो मां सम्झां थो त बहितर इहा त डॉक्टर सां कंसल्ट कजे, ऐं जेका कंपाउंडर वेठा आहिनि इलाइक़नि में पाण में, उन्हनि वटि न वञे। अथराइज़ डॉक्टर आहे, फिजिशियन आहे, बिल्कुलु ठीकु आहे। डॉक्टर साहब तव्हांजो ज़बरदस्त पॉइंट अची वियो त मरीज़नि खे जेको आहे त इहे गिटिन में जेके मुख़्तलिफ़ कंपाउंडर जेके डॉक्टर थी वेठल इन्हनि खां एहतियात करणु घुरिजे। सुठी जेके लेबॉरेटरी अथोराइज़ जेके लेबॉरेटरी आहिनि उतां जेके पंहिंजूं टेस्टूं आहिनि उहे कराइणु घुरिजनि, ऐं ख़ासि तौर मौसम चेंज थियण खां पोइ तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे त भई थधे पाणी ऐं मुख़्तलिफ़ शयुनि खां थोरो परहेज़ बि करणु घुरिजे। अच्छा डॉक्टर इरफान साहब तव्हां ईंदुसि मुख़्तसर मूंखे ॿुधाइजो, तव्हां अॻाणे ज़िक्र कयो त भई आबादी वधे पई, तंहिं सबबु मरीज़नि जो अंगु वधी वियो, ज़ाहिर गाॾी हिकिड़ी आहे, मरीज़नि जो जेको अचण जो जेको रेशो आहे उहो तमामु वधीक आहे। डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त आबादी वधण सबबु जेको आहे हीउ अस्पतालनि ॾे माण्हुनि जो रुख वधीक थियो आहे, या असांजी जेका खुराक आहे, जेके जेके शयूं खाऊं था उन सबबु बि जेको बीमारियूं आहिनि उहे वधनि पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे पोइ माण्हू अस्पतालनि जो रुख कनि था? भैजन अदा ॾिसो WHO इहो चए थी त पॉपुलेशन वधे थी, उनजो बि 0.1% बर्डन परे थो, पर लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन, जीअं मां चयो त पंहिंजो लाइफ स्टाइल बहितर रखो, पंहिंजी निंड पूरी कयो, वॉक कयो, वेजिटेबल्स जो इस्तेमालु इलाही कयो, वॾे गोश्त खे अवॉइड कयो, पंहिंजे पाण खे आइसोलेट कयो, सेल्फ प्रोटेक्ट कयो, सेल्फ प्रिकॉशन वठो, ऐं जेको आहे इहे सभु शयूं करे जेको आहे न पेशेंट लोड जेको आहे उहो घटिजी सघे थो। जेकी हे अवां जी मीडिया कैंपेन आहे, अवां जे थ्रू जेको मैसेज ट्रेवल थिए थो, वेरी ऑनेस्टली आई एम टेलिंग यू त इन जे करे बि जेको डिज़ीज़ रेशो आहे न उहो घटि थियो आहे। हाणे माण्हुनि में अवेयरनेस आई आहे, जेके माण्हू सोशल गेट टुगेदर्स में वेंदा हुया उन्हनि घटि करे छॾियो आहे, पाण मॉस्किटो रेपेलेंट स्टार्ट कयो आहे, कुझु न कुझु तव्हांजे प्रोग्राम्स जे थ्रू सिंध गवर्नमेंट खे इहो अहसासु थियो आहे त जेके पोर्श एरिया या पेरीफरल एरियाज़ आहिनि काथे न काथे स्प्रे या सफ़ाई जे लाइ थोरो एक्टिविज़म नज़र आयो आहे, ऐं इहे ई 2-3 स्टेप्स आहिनि जंहिंजे करे जेको आहे न डिज़ीज़ रेशो घटिजी सघे थो, उन जी सिविरिटी में घटिजी सघे थो, हॉस्पिटल जे अंदरि जेको आहे बर्डन घटिजी सघे थो, ऐं जेके हॉस्पिटल में रिसोर्सिस आहिनि उहे बहितर नमूने सां यूटिलाइज़ करे सघिजे थो। ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां सां गॾु रहो। पवन मां मुख़्तसर तव्हां मुंहिंजे प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। हीउ लिबार्टन जो जीअं पाण ज़िक्र कयो आहे पवन, छा सम्झो था त पाण रोज़ कराची जी रुगो ॻाल्हि कयूं त छा कराची में जेके बि लेबॉरेटरियूं टेस्ट कनि थियूं छा इहे सॼियूं अथोराइज़ आहिनि, या तव्हांखे लॻे थो त किथे किथे इहे जुगाड़ी बि उते कराची जहिड़े शहर में बि इहो जुगाड़ वारो कमु जारी आहे? कराची आहे उन में तव्हांखे इलाही जेके नाले वारियूं लैब तव्हांखे आउं मिसाल ॾियां त उन्हनि में बि तमामु घणो जुगाड़ आहे। ख़ासि करे उहे माण्हुनि जा सैंपल जेके आहिनि उहे गुम करे वठंदा आहिनि। कल्ह ताज़ो हिकिड़ो तव्हांखे मिसाल थो हिकिड़ी वॾी लेबॉरेटरी आहे, उन जेके असांजो दोस्त आहे उहो टेस्ट कराइण उनजा जेके सैंपल वरिता हुआ सैंपल ई गुम थी विया। उन सां गॾोगॾु उन्हनि जे रिज़ल्ट में तमामु घणो फ़र्क़ु नज़र ईंदो आहे। मिसाली ॻाल्हि तव्हां नालो पाण नथा खणूं, हिकिड़ी निजी लेबॉरेटरी आहे उनजी तव्हां टेस्ट करायो, वरी तव्हां ॿी कंहिं लेबॉरेटरी वञो तव्हांजे टेस्ट जेका रिज़ल्ट आहे उन में तमामु घणो फ़र्क़ु नज़र ईंदो। अहिड़ी रीति जेका हेल्थ केयर कमीशन आहे, जेकी ॿियूं जेके इदारा आहिनि सिहत खाते जा जेके चेक इन बैलेंस रखणु खपनि उन्हनि खे रखणु घुरिजे, उहे उन मयार जो चेक इन बैलेंस न आहे। ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके लेबॉरेटरियूं आहिनि कराची में
उन्हनि जेका रिज़ल्ट आहे या उन्हनि जेको मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उन्हनि तमामु खोड़ लैब्स आहिनि उन्हनि खे उन्हनि जे करे माण्हुनि खे जेको आहे सफ़र करिणो पवे महिरबानी पवनि तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु हनीफ़ सुहाग साहब तव्हांजी महिरबानी डॉक्टर ख़ालिद बुखारी साहब तव्हांजी महिरबानी डॉक्टर इरफान सदीकी साहब तव्हांजी महिरबानी असगर खानोटी साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन तव्हां असांजे साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे हिकु त मौसम जी तब्दीली सबबि डेंगी ऐं मलेरिया जी जेके वबा आहे उहा बेकाबू आहे सिहत जी सहूलियतनि जी मां पहिरियों ज़िक्र कयो त हालतूं पूरियूं सारियूं आहिनि पर जेको कसर आहे उहा असांजे जेके मुख़्तलिफ़ जेके ज़िले जेके इदारा आहिनि इंतिज़ामिया आहे उन्हनि तरफ़ां उहे टाउन कमेटीज़ हुजनि यूसीज़ हुजनि उन्हनि अंदरि मच्छर मार जेका स्प्रे आहे सफ़ाई सुथराई जो ख़्यालु न हुजणु सबबि हीअ जेका वबा आहे हीअ बेकाबू बणियल आहे तंहिंजे करे असांजी इंतिज़ामिया खे घुरिजे त हीअ वक़्तु सिर स्प्रे कराए छा त इस्पतालनि अंदरि अॻुवाट ई सिहत जी जेके सहूलियतूं जे हवाले सां तमामु घणा मामलात आहिनि तंहिंजे करे वधि खां वधि कोशिशि कजे त पंहिंजे इलाइक़नि खे साफ़ सुथरो रखूं पंहिंजे घरनि खे साफ़ सुथरो रखूं पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखूं त जीअं घटि में घटि हिननि वबाउनि खां बची सघूं अॼु पंहिंजी इजाज़त ईंदड़ सूमर ते कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी तेसि ताईं अला भाई।